अच्छा हाणे हिकिड़ो दो चवे थो त साईं किस्तुनि ते मोबाइल वठणु ऐं ॾियणु जाइज़ आहे या न। ॾिसो जीअं कैश ते कारोबार जाइज़ आहे न कैश ते, तीअं साॻिए नमूने सां माण्हू किस्तुनि ते बि कारोबार करे सघे थो, पर उन जूं कुझु शर्तूं आहिनि। असां उन्हनि शर्तुनि जो ख़्यालु ई नथा कयूं। सभ खां पहिरीं इहा आहे त जेका शइ ख़रीद कई थी वञे उहा मुतयन हुजे। त बाबा मोबाइल थो ख़रीद करे या मिसाल जी ॻाल्हि आहे मोटर साइकिल थो ख़रीद करे या ॿी का शइ, उहा मुतयन हुजे, माना मालूम हुजे। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा त उहा शइ जेका पंहिंजो ख़रीद कई थी वञे उनजी माना मुतयन हुजे। ॿिए नंबर जी ॻाल्हि इहा आहे त मामिलो क्लियर हुजे पहिरियां खां, त कैश ते आहे या ओधर ते आहे। मामिलो तव्हां जेको बि कयो था, जेका ॾेती लेती आहे उहा कैश ते आहे या ओधर ते। ऐं टे नंबर जी ॻाल्हि आहे उनजी मुदत मालूम हुजे। छा माना मिसाल जी ॻाल्हि आहे केतिरे किस्त केतिरी आहे, हिकिड़ी शर्त इहा त किस्त केतिरी आहे, 10,000 रुपया, 15,000, 20,000, 25,000। ऐं चौथी इहा आहे त उनजी मुदत मालूम हुजे, बाबा 2 महीननि खां पोइ ॾियणी आहे या 3 महीननि खां पोइ। पंजी शर्त इहा आहे जेका उलमा बयानु फरमाई आहे त उन में खोट ऐं वाध वारो मामिलो न हुजे। मिसाल जी ॻाल्हि आहे किस्त जो टाइम थी वियो पूरो, हाणे उन हमरा ॾियण वारे महीनो लेट कई, अॼु हाणे तोखे महीनो लेट थी आहे, तूं 50,000 रुपया वधीक ॾे, त पोइ इहो सूद थी वेंदो, नाजाइज़ थींदो। या मिसाल जी ॻाल्हि आहे ॾियण वारो 2 महीना अॻु में उनखे किस्त वारे खे पैसा अची विया, जंहिंखां वरिते उन ॾे पैसा खणी वधा, हाणे मां पैसा खणी आयो आहियां, महिरबानी करे हे पैसा वठो ऐं मूंखे हिन मां 50,000 रुपया रिआयत ॾे या 10,000 रुपया रिआयत ॾे। इहे पैसा छॾणु या पैसा वधाए वठणु इहो ॿई नाजाइज़ आहिनि। जेको दोस्त इहो किस्तुनि जो कारोबार करे थो उनजी ख़िदमत में गुज़ारिश आहे, वीडियो रिकॉर्ड थिए थो, यूट्यूब ते बि रखियलु हूंदो आहे, फेसबुक ते बि, इन मां तव्हां शर्तूं कढी करे हिकिड़ो पनो ठाहे पाण वटि उन जी शर्तूं रखी छॾियो। जेकॾहिं कोई माण्हू इहो कारोबार करे थो त पोइ इन जे मुताबिक़ जेकॾहिं अव्हांजो कारोबार आहे त पोइ शरन दुरुस्त आहे, तव्हां किस्तुनि जो कारोबार बि करे सघो था। पर जेकॾहिं इन्हनि शर्तुनि जो ख़्यालु नथा रखो त पोइ इहो सही न आहे। साईं